अदी निगत ना निगत नाज़ के मां चवण जो निगत प्लीज़ मूंखे टाइम ॾियो मां कंहिंसां ॻाल्हायां तव्हांखे आई जस्ट वांट टू इनवाइट यू ऑन माय शो आई जस्ट वांट टू इंटरव्यू ऐं तव्हां सां अथसि तव्हां ज़रूरु चोजोसि त मां बिल्कुल मां ज़रूरु चवंदमि ऐं अदी निगत ॾाढी भली अथव ऐं ॾाढी तव्हां सुठी। सां मुलाक़ात फर्स्ट मुलाक़ात में तव्हांखे ईअं लॻंदो त असांजी का सालनि खां बॉन्डिंग आहे फैन ऑफ बिग फैन ऑफ हर भाई मां फैन ॾाढी ॾाढी स्ट्रीट मां इहा ॾाढी ऐं अदी निगत आहे माशाल्लाह ॾाढी सुठी सिंगर आहे उन्हनि खे ॿुधो हुयो मां ऐं माशाल्लाह नेचर वाइज़ बि ॾाढी सुठी आहे ऐं मुंहिंजी भेण आहे वॾी ऐं जेके तव्हां खोड़ सारा इन्हनि खे मां न ॿुधो आहे कॾहिं बाक़ी ईअं माशाल्लाह हाणे उन्हनि जो नालो आहे सभु सुठा आहिनि। अस्सलाम वालेकुम या अली मदद आऊं आहियां तव्हांजी पंहिंजी फनकारा निगत नाज़। जीअं त कल्ह खां वठी फेसबुक ते मुंहिंजे लाइ हिकिड़ी फेक न्यूज़ हलाई रहिया आहिनि पोइ हाणे जंहिं बि हलाई आहे अलाह उनखे ॾिसे थो ज़ाहिर आहे मुंहिंजे दिलि मां उनजे लाइ दुआ कोन निकिरंदी माउ वारो बि हूंदो भेण वारो बि हूंदो न्याणी बि हूंदसि अफ़सोस करे सघिजे थो हुन ते मूंखे हिकु ॻाल्हि जी ॾाढी ख़ुशी आहे मुंहिंजे लाइ मुंहिंजा सिंधी भाइर उथी पिया ऐं उन्हनि ॻाल्हायो ऐं सुठी दांगी हुनजे मुंहं ते मली अथनि ऐं मां उन्हनि जो तहे दिलि सां शुक्रिया अदा कयां थी मौला तव्हांखे शादो आबाद रखे मां ख़ुशि नसीब आहियां मां पाण खे अकेलो पई सम्झां पर न मुंहिंजे लाइ सभिनि अची हुन सां ॻाल्हायो जंहिं बि रखी आहे हुनखे सुठा जवाब ॾिना अथनि ऐं जंहिं बि इहो ग़लति कयो आहे करणु न घुरिजे हुनखे केरु बि आर्टिस्ट हुजे का बि न्याणी कंहिंजे लाइ ख़ुदा रा ईअं न कयो इहे ग़लति ॻाल्हियूं न कयो असांजी सिंध में ॿिया ई काफ़ी मसइला आहिनि असांजी सिंधड़ी खे मौला आबाद रखे पंहिंजी सोच खे सुठो कयो बसि मुंहिंजी इल्तिजा आहे ईअं न कयो आऊं बि न्याणी वारी आहियां हिकिड़ी धीउ आहे मूंखे ॿचिड़ा आहिनि मूंखे ख़ुदा जे वास्ते ईअं न कयो मुंहिंजी इल्तिजा आहे ईअं न कयो आऊं बि न्याणी वारी आहियां हिकिड़ी धीउ आहे मूंखे ॿचिड़ा आहिनि मूंखे ख़ुदा जे वास्ते ईअं न कयो मां ग़रीब आर्टिस्ट आहियां मूंसां ईअं न कयो बसि ॿियो वधीक आउं कुझु चई नथी सघां।